नाज़रीन, फैज़गंज भरिसां काठड़ी कोट वासिनी इलाइक़े जे बासर ऐं पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे बासित चांग जी रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं फैज़गंज ॻोठ काठड़ी में, जिते ॻोठाणा फैज़गंज पुलिस अकरी पुलिस ऐं बासरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। संदन चवण त तर जे बासरनि जीअं जंजाल करे छॾियो आहे। इन हवाले सां ॻोठण में ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदन कहिड़ा वीचार आहिनि? असां दवा लाइ निकितल आहे, ॿाहिरि जीअं आयासीं त हिते पुलिस जूं गाॾियूं 200-300 माण्हू गॾु बीठा। उन खां पोइ बाहि बरंदी रही। असां हिते माना त पुलिस वारनि असां ते हथियार सिधा कया, असांखे मतिलबु भॼाइण चाहिनि पिया ऐं असांखे वॾो माना हुननि असर सां ॻाल्हायो। उन खां पोइ असां पोइ हिते हटी वियासीं। वॾेरा आहिनि था ज़ुल्म था कनि, जो असां उमिरि खां वठी आया मुस्लिम लीग जा वोटर आहियूं। ही चवनि था ज़ोर ते असांजी पार्टीअ में अचो ऐं असांखे वोट ॾियो, न त असां हितां हुतां खे लॾायूं। पोइ का बीच जो ऐं वसायो भाई हिते न रहूं। वॾेरा साईं इहो ई माना शीरा साहब आहे ऐं वॾेरो त असांजे पाड़े जो अमीरुल्लाह राजपर आहे, उहे था ज़ुल्म कनि। पुलिस आई असांजे माना घर में भञटरा अची कयनि, असांजे माना बननि खे बाहियूं ॾिननि। हिकु माना 2-3 हुन में बकरियुनि जा उहे सड़ी आहे, हिकु गॾ हो सड़ी वियो। असां ख़ुदा इंसाफ़ कयो ने, आख़िर असां वञूं त काॾे वञूं? असां ख़ुदा इंसाफ़ कयो। ज़ुल्म ताईं शिराज साहब अमीर राजपर इहे असां ते ज़ुल्म था कनि। असांजा घर सड़ाया अथनि, असांजे घर जी चौधरी डराई अथनि, असांजे बच्चनि जी तज़लील थी आहे ऐं असां सां पुलिस वॾी नाइंसाफ़ी कई आहे, फुरलट कई अथनि। घर असांजा साड़ा अथनि, जंहिंमें असांजा 2 पर बि सड़ी मरी विया आहिनि ऐं हिकु गॾ हुयो उहो बि सड़ी मरी वियो आहे। टाटालनि सां क्रेन का बासर असांजे घरनि खे बि अची बाहियूं ॾिननि ऐं असांजा घर जी चौधरी अची ड्राथी अथनि ऐं असांजो घर साड़ियो अथनि। तालुक़े फैज़गंज पुलिस जे ॾाढा जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो। कैमरा टीम सां गॾु बासित चांग, टीवी न्यूज़।